सीमा, ओ सीमा, ये भी अलाए केॾां गरकती थी वञे। हरि ओ सीमा। छा आहे? काकड़ी कटणी है, रड़ियूं छो पिया कयो? केॾां वई हुई हैं? नरक में। छा? नरक में? भाई ॾाढो सुठो, पो त उते ई वेठी हुजी आ। चङो ॿुधायो, छा कम अथव? हेॾियूं रड़ियूं पे कयव? रड़ियूं न कयां त छा कयां? तूं नर्ग जो वई हुई हैं? हाँ? पर वरी भी शुक्र आहे भगवान जो नर्ग ताईं मुंहिंजो सॾु त पहुतो तो ते। भई छॾियो हाणे, सॼो ॾींहुं इहो मुई अख़बार अखियूं न टंगी पई अथव। ॾियो त मुईअ खे फाड़े अॼु फिटी करे छॾियां। अरे सीमा, भाई ख़ासि ख़बर पियो पढ़ी वठां, पोइ खणी फाड़े फिटी कजई। हाँ? काकड़ी कटणी है। अरे काकड़ी कटणी आहे त वञी रंधिणे में कट न वञी। काकड़ी कटणी आहे। ॾिसां त सही, अहिड़ी कहिड़ी ख़बर अख़बार में छपी है जो हुन में अखियूं विझी वेठा आहियो? अख़बार में हिकु ख़ासि ख़बर छपी आहे त हिकु माण्हूअ गांइ जे बदिरां पंहिंजी ज़ाल ॾेई छॾी। गांइ बदिरां पंहिंजी ज़ाल ॾेई छॾी? किथे तव्हां बि मूंखे गांइ बदिरां ॾियण जो वीचार त न करे रहिया आहियो? काकड़ी कटणी आहे। चरी थी आई छा? भाई मूंखे एतिरो वेल थी समझी छा? हाँ? ईअं कीअं थो थी सघे? सच त चओ, काकड़ी कटणी आहे। हा सीमा, बिल्कुलु सच। भाई मां तोखे गांइ जे बदिरां त असुल कान ॾींदुसि। हा, पर केर अगरि मूंखे सुठी कार जी लालच ॾे त पोइ वीचार करे सघां थो। छा? त तव्हां मूंखे कार जे बदिरां ॾेई छॾींदा? काकड़ी कटणी आहे। अरे भाई, जे कार नंढी हुअण जे करे पंहिंजी इज्जत घटि समझंदी हुजी त पोइ खणी हाणे बस या ट्रक खणी वठबो ॿियो छा? छा? तव्हांजो त असुल मग़ज़ ई ख़राब थी वियो अथव। जे तव्हांखे सुठी कार, बस या ट्रक जी एॾी दिलि हुअ त सुरेश जी माइटीअ लाइ हुन चूड़मल खे न पिया चओ? उहो त वीचारो सभु कुझु ॾियण लाइ तयारु हो। काकड़ी कटणी आहे। अरे भाई, चूअरमल त सभु कुझु ॾियण लाइ तयारु हो, पर असांजो MBA पुटु सुरेश जॾहिं छोकिरीअ लाइ हा करे तॾहिं त कमु थिए। चई छोकिरीअ जे पेर में थोरो फ़र्क़ु आहे। अरे भाई, मां चवां थो, ये छोकिरीअ जे पेर में जेको फ़र्क़ु आहे उहो शादीअ खां पोइ जे पइजे हा त छा करियूं आहे? भाई घटि में घटि सुठी कार त मिली वञे हा। पंखो घुमे फुर फुर, पेट में थी वई आहे घुर घुर। चङो, चूड़मल खां खणी कार त मिली वञे हा, पर हुन लाइ पेट्रोल जा पैसा त पंहिंजी जेब मां ॾियणा पवंदा न। काकड़ी कटणी आहे। अरे सॼो ॾींहुं काकड़ी कटण में असुल दिमाग़ ई नथो हले तुंहिंजो। भाई मञा थो त पेट्रोल भराइणो पए हा, पर भाई हुनजे सावरनि मां ॾिण वार बि त मिले हा न। उन ॾिण वार मां खणी पेट्रोल भराए छॾियूं हा। हाँ? काकड़ी कटणी आहे। अरे दिमाग़ हलाईंदी कर। घटि में घटि हिकु सुठी कार त पाण खे मिली वञे हा। पर तुंहिंजे हिन MBA पास पुट जे चक्कर में हणी मुंहिंजे कार जो सपनो ई हर घड़ी चकना चूर थो थी वञे। तव्हांजे कार जे सपने जे करे मां पंहिंजे पुट जा सपना कुर्बान करे हिकु विॾ वारी छोकिरी घर में वठी अचां? न बाबा न। काकड़ी कटणी आहे। अरे 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 सभागी, थदी थी। अरे भाई, मां त चर्चो पे कयो, चर्चो। हाणे हिकु कार जे करे मां पंहिंजो पुटु ज़ाल विकिणे छॾींदुसि छा? हाँ, थदी थी। अच वे हिते वे। हा, वे हिते वे। तव्हांजा चर्चा बन पंहिंजे नाले सां। हेॾा भॻवान तव्हांजी कमाईअ में बरकत ॾे जो इहे शयूं कंहिंखां घुरणियूं ई न पवनि। सच थी चवी, बिल्कुलु सच थी चई। भाई ॾिस, ॾेती लेतीअ जे त मां बि सख़्तु खिलाफ़ आहियां। भाई मां मञा थो त चूअरमल जी धीअ में खणी विॾ हुई, पर असांजे हिन सुरेश घणियूं छोकिरियूं ॾिठियूं आहिनि। हाँ? हर कंहिंमें का न का विॾ कढी छॾे ऐं चए छोकिरी पसंदि न आहे। सभिनी खे असुल नापास करे छॾियो अथई, नापास। काकड़ी कटणी आहे। काकड़ी पोइ कटजां। तुंहिंजो इहो MBA पास पुटु आहे किथे? सुरेश इजो आयो।
अच अच पुट अच अच पुट अच। समझायूं सा गॾु। छाए मम्मी छाए पापा अत चमको व्या। पुट चिमकंदासीं कीअं न, MBA पास पुट जा माउ पीउ आहियूं। चङो भला सुरेश, तूं मूंखे इहो ॿुधाए, तूं आख़िर शादी कॾहिं कंदे? पुट अञा घणियूं छोकिरियूं ॾिसंदे। पप्पा तव्हां छोकिरियूं अहिड़ी ॾेखारो था, कंहिंजो नक बराबरि कान्हे, कंहिंजा चप बराबरि कान्हे, का बिती लॻी पई आहे। चङो भला ॿुधाए, हिन बुगड़े मल जी धीअ में छा घटिताई हुई? काकड़ी कटणी आ। पप्पा 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 तव्हां हुनजो नक ॾिठो? तव्हां हुनजो नक ॾिठो? नक त छॾ, पर हुन जूं अखियूं, उहा पोपटीअ जूं अखियूं शेरियूं हुअण सबबि तूं हुनखे लोमड़ी या ॿिली पियो समझी। बस कर छोरा बस कर, तुंहिंजो इहो भॼन मां रोज़ पियो ॿुधां। मोहनदास जी धीअ जो नक ॼण मिर्च, बुगड़े मल जी धीअ थी वई संबोसो, हुन मिर्चू मल जी धीअ जेकी आहे उहा ॼण हुनजो नक तोखे लॻे थो टिकी। छोरा ॼण पहिरें खे नाश्ते जो गाॾो हुजे। पप्पा पकोड़े जो दुकान हुजे या चिड़ियाघर हुजे, मां MBA पास आहियां MBA। एड़ी तेड़ी छोकिरी पसंदि कीअं थो करे सघां? भाई सुरेश कुछ बि चओ, मां चवां थो भगवान दास जी धीअ में त मूंखे का घटिताई नज़र कान आई, पोइ तोखे उहा छोकिरी बि कान्हे वणी? मां मञा थो छोकिरी बि सुठी हुई, हुनजा फीचर बि सुठा हुआ, पर याने त हर ॻाल्हि में छोकिरी तोखे वणी, पो छो न चई हुन लाइ? मां मञा थो छोकिरी सुठी हुई, फीचर बि सुठा हुआ, पर हुनजो खाइण पीअण रहण सभु ॻोठाणनि वांगुरु हो। केलो खाधई त सॼी खल लाइ खाधई, बिस्किट खाधई त सॼो मुंहुं में विझी छॾई, ऐं चांहि पप्पा चांहि बि सॼी प्लेट में विझी पीती, ऐं चांहि पीअण महिल बि सूसाटनि जो आवाज़ पई कढे। मूंखे अहिड़ी छोकिरी न खपे जेकी सोसाइटी में मूंखां गॾु वेही न सघे। आख़िर मां आहियां MBA पास। यार ईअं त तोखे पोइ का बि छोकिरी कान वणंदी? हा, मञा थो त तूं MBA आहीं, पर को तूं सोन जो त ठहियल कोन्ही को। भाई तुंहिंजी बि उमिरि अची थी आहे, ईअं न थिए जो सभिनी खे नापास कंदो वञी ऐं असुल अची करे एंड में तूं पाण नापास थी वञी। अरे छोकिरी मूंखे कीअं नापास कंदी? MBA पास आहियां MBA। पर पुट ईअं त तोखे का छोकिरी वणंदी ई कान। भाई मां मञा थो त तूं MBA पास आहीं, पर को सोन जो त ठहियल कोन आहीं। हा भाई तुंहिंजी उमिरि बि 30 साल अची थी आहे, ईअं न थिए जो तुंहिंजी उमिरि गुज़री वञे ऐं पोइ तोखे का छोकिरी पसंदि न करे। ईअं त न चओ हेॾां, वात मां ॿोली त सुठी कढो। हा, पर तुंहिंजो ही MBA पास पुट जे हर छोकिरीअ खे ईअं ई नापास कंदो रहियो न, त हिन जन्म में त हिन जी शादी ॾिसी कोन सघंदासीं। हेॾां सब्र कयो, सभु सुठो थींदो। हेॾां हेॾे महीननि खां महांगो महाराज बि को माइटी खणी कोन आयो आहे। भाई महांगो महाराज कल्ह बि आयो हो, तूं टिकाणे वई हुई? अच्छा, कुछ चयई छा? काकड़ी कटणी आ? हा भाई चई वियो आहे त अॼु शाम जो 4 बजे चंचल दास जी धीअ ॾिसण जे लाइ उन जे घर अचो, ऐं इहो बि चई त चंचल दास असांजे छोकिरे खे ॾिठो आहे। अई पोइ तव्हां त मूंखे ॿुधायो ई कोन। हींअर त 2 थी विया आहिनि, जल्दी कयो, किथे इहा ई छोकिरी वणी वञेसि त कमु ठही वञे। भाई मूंखे त उमेद घटि थी नज़र अचे, इन करे त मां तोखे इहा ॻाल्हि बि न कई। पंखो हले फुर पेट में आहे घुर। ॾिस पुट सुरेश, तूं पाण सम्झूं आई, असां तोखे छा सम्झायूं? घणियूं छोकिरियूं ॾिसण सां असांजी बि इज़त घटिजे थी ऐं तुंहिंजो बि नालो ख़राब थिए थो। इन करे जेको बि फ़ैसिलो करणो अथई पुट, सोचे सम्झी करजांइ, है न? काकड़ी कटणी आ। जेको फ़ैसिलो करी हाणे सोचे सम्झी कजांइ। हर कंहिं मां विॾूं कढण मां को फ़ाइदो कोन थींदई। हाणे जल्द वञ ऐं तयार थी अच। तयार छा थिया मम्मी? मां त तयार लॻो पियो आहियां, तव्हां तयार थियो त हलूं गॾु। हे झूलेलाल, मुंहिंजे सुरेश जो लेख खोल, मुंहिंजे पुट जो लेख खोल। जे इहा छोकिरी सुरेश खे वणी त टिकाणे में कड़ा प्रसाद चाढ़ींदसां। काकड़ी कटणी आ। महाराणी काकड़ी देवी, तूं बि वञी तयार थी अच। ऐं हा, नई कुआड़ वांगर संभड़ण में 2 कलाक न लॻाइजांइ। पंखो हले फुर पेट में आहे घुर। मुंहिंजा साईं, मुंहिंजी वॾाई करण लाइ महिरबानी।
हाणे तव्हां बि पंहिंजे पेट जी गुड़ गुड़ बंदि कयो ऐं वञो वञी तयार थी अचो, मां हलां थी। काकड़ी कटणी आ। पंखो हले फुर फुर, पेट में आए गुड़ गुड़। सेठ साहिब, अॼुकल्ह जा ॿार हिक ॿिए खे ॾिसी न हिक ॿिए सां गॾु घुमी पोइ फ़ैसिलो कंदा आहिनि। असांजे ज़माने में इहो सभु किथे हो? कलयुग साईं, कलयुग। भाई असां वॾा त रुगो खाली गॾु हलण जे लाइ आहियूं बसि। सही था चओ, सही था चओ। हिक करे त सुठी ॻाल्हि आहे, जे छोकिरो या छोकिरी घटि वधि निकिरे त माउ पीउ खे त ॾोह न ॾींदा। अरे अरे साईं, ॻाल्हियुनि में तव्हां त कुझु खयो ई कोन, कुझु खणो न। साईं पहिरियों ॻाल्हियूं ॿोलियूं करे वठूं, पोइ त खाइणो ई आहे। न न साईं, ईअं ठहे कोन थो। हा हा, खणो भाभी, तव्हां खणोसि न। तूं बि खण। साईं विर्त अथसि साईं। मिस मीना, तव्हां बि कुझु खणो न। हीअ कंद लोॾा हा थी करे किथे गूंगी त कोन्हे। मीना पुट, रोटी पाणी ठाहिण त ॼाणी न? घर जो कम मां ई कंदी आहियां। पुट, छोकिरी कीअं लॻई? मुंहिंजे हिसाब सां त ॾाढी सुठी आहे। घर जो कमकार बि ॼाणे, काकड़ी कटणी आहे। नी खाइण पीअण जो ढंग त अथसि, पर ॾिसण में बि सुठी थी लॻे। मुंहिंजा पुट, तोखे वणी त असांखे अॻे ई वणी। हा पुट, छा वीचार कयो अथई? चवण में लज न कजाए, जेको बि हुजे खुली करे ॿुधाइजाए। मूंखे त छोकिरी वरी अंकल, बाक़ी मुंहिंजी मम्मी डैडी खां पुछो। असांखे भला कहिड़ो एतराज़ थी थो सघे? मिस मीना, मुंहिंजे लाइ तव्हांजो कहिड़ो वीचार आहे? ॾिसो, जेकी ॻाल्हि हुजे खुली करे ही चइजो, पोइ ईअं न थिए कि सॼी उमिरि ॿिन्हिनि खे पछताइणो पए। मां बिल्कुलु खुली करे ई पंहिंजी राय ॾींदसि, पर उन में तव्हां पंहिंजी बेइज़ती न सम्झिजो। मूंखे छोकिरो यानी तव्हां पसंदि कान आहियो। तूं छा पई चईं? सोच सम्झे करे ॻाल्हाईंदी कर। मां बिल्कुलु सोचे सम्झी फ़ैसिलो कयो आहे कि तव्हां मूंखे पसंदि कान आहियो। मिस मीना, मां पुछी सघां थो कि मूं में कहिड़ी घटिताई आहे? हिकु हुजे त ॿुधायां बि। छा मूं में ॾाढी घटितायूं आहिनि? हिकु ॿ ॿुधाए छॾियो। तव्हां मूं सां गॾु रहण जे लाइक़ु न आहियो। मूं सोचियो हो त मुंहिंजे सपननि जो राजकुमार फुल सूट में ईंदो, पर तव्हांजे कपिड़नि पाइण जो सेंस मूंखे सम्झ में न आयो। तव्हां विर्त रखियो आहे। विर्त त छोकिरियूं रखंदियूं आहिनि। मूंखे इहा बि ॻाल्हि तव्हांजी पसंदि आहे, पर हीअ का कमी न चइबी। जे इहे कमियूं न आहिनि त छा प्लेट में चांहि विझी पीअण इहा कमी आहे? बिस्किट सॼो मुंहं में विझी खाइण छा इहा कमी आहे? या केले जी सॼी खल लाहे करे खाइण छा इहा कमी आहे? मिस्टर MBA पास, तव्हां अगरि छोकिरियुनि खे नापसंद करे सघो था त छा मां तव्हांखे नापसंद नथी करे सघां? पहिरियों दफ़ो मूंखे अहसासु थियो आहे कि का छोकिरी मूंखे बि नापसंद करे सघे थी। दिल ते धक लॻण सां तव्हांखे कीअं पियो महसूस थिए? सोचो, जिन छोकिरियुनि खे तव्हां रिजेक्ट कयो आहे उन्हनि जे दिल ते छा गुज़री हूंदी। आई एम सॉरी, रियली वेरी सॉरी। अॼु मूंखे उहो दर्द महसूस थियो आहे जेको मां घणेई छोकिरियुनि खे ॾिनो। पुट, मां त तोखे पहिरियों ई सम्झाईंदो हुउसि, पर तूं। तव्हां सही हुआ डैडी। अॼु खां पोइ मां कॾहिं बि कंहिं छोकिरी में कमी कोन कढंदुसि। इहो ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। घटि में घटि तव्हांखे छोकिरियुनि जे दर्द जो अहसासु त थियो। मुंहिंजी नियत तव्हांजी बेइज़ती करण जी कोन हुई। मां त ख़ाली तव्हांखे छोकिरियुनि जे दर्द जो अहसासु थे करणु चाहियो। मुंहिंजो मक़सदु पूरो थियो। जे तव्हांखे ख़राबु लॻो हुजे त महिरबानी करे मूंखे माफ़ कजो। इन में बुरो लॻण जी ॻाल्हि ई कोन्हे। तव्हां त मुंहिंजी अखियूं खोले छॾियूं। जे इहा ॻाल्हि आहे त तव्हां मूंखे। छा मतिलब? तव्हांखे तव्हां मूंखे पसंदि आहियो। पोइ हू कमियूं? उहो त तव्हांखे ऐं ॿियनि छोकिरनि खे सबक़ सेखारण जे लाइ हुयूं। ओह, यू आर जीनियस। मूंखे तव्हां पहिरीं पसंदि हुआ ऐं हाणे पसंदि आहियो। बाक़ी
पंहिंजे वॾनि जी मर्ज़ी। जे छोकरो छोकरी राजी तो क्या करेगा काजी। तव्हांखे लख लख वाधायूं।